पाणी ज़िंदगी आहे। हे जुमिलो तव्हां यकीनन ॿुधो हूंदो। इहो इन लाइ चयो वेंदो आहे छो त हर जानदार खे ज़िंदा रहण जे लाइ पाणी जी ज़रूरत हूंदी आहे ऐं पाणी जे बग़ैर ज़िंदगी जो तसवुर मुमकिन ई न आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे असांजी दुनिया यानी अर्थ प्लैनेट जो वधीक हिसो वाटर यानी पाणी सां कवर्ड आहे। ज़मीन जो तक़रीबन 71% हिसो पाणी सां कवर्ड हुजण जे बावजूदु असां हिन पाणी खे पंहिंजनि रोज़मर्रा जे कमनि जे लाइ इस्तेमालु नथा करे सघूं। छा तव्हां ॿुधाए सघो था त असां ईअं छो नथा करे सघूं? छो त हिन मां घणो पाणी सॉल्ट वाटर यानी लूणियाणो पाणी आहे, जॾहिं त तमामु थोरो मिक़दार फ्रेश वाटर जो आहे यानी अहिड़ो पाणी जेको पीअण जे क़ाबिल हूंदो आहे। फ्रेश वाटर असांजी रोज़ाने जी ज़रूरतनि खे पूरो करण जे लाइ इस्तेमालु थींदो आहे। मिसाल जे तौरु पीअण जे लाइ, खाधो पचाइण जे लाइ, विंझण ऐं धोइण जे लाइ, फसल पोखण जे लाइ, कपिड़ा धोइण जे लाइ। हाणे जीअं त तव्हांखे ख़बर पइजी वई आहे त फ्रेश वाटर जी क्वांटिटी यानी मिक़दार तमामु घटि आहे ऐं इन जी इम्प्रॉपर डिस्ट्रीब्यूशन या नामुनासिब विरासत, खुश्की, मौसमनि में तब्दीली जे करे दुनिया में केतिरा ई मुल्क साफ़ पाणी जी घटाई जा शिकार आहिनि। शहर हुजे या ॻोठ, माण्हुनि खे साफ़ पाणी फ़राहमी हिकु वॾो चैलेंज आहे त सॼी दुनिया में माण्हू गंदो सिहत लाइ नुक़सानकार पाणी पीअण ते मजबूर आहिनि। इन जे बावजूदु बि इंसान साफ़ पाणी जो क़दुरु नथा करियूं ऐं पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में अक्सर करे पाणी वेस्ट यानी ज़ाया कंदा आहियूं। छा तव्हां ॿुधाए सघो था त आम तौर ते असां पाणी कहिड़ी तरह वेस्ट कंदा आहियूं? नेम सम कॉमन वेज ऑफ वाटर वेस्टेज। असां अक्सर ज़रूरत खां वधीक पाणी जो इस्तेमालु कंदा आहियूं। ड्यूरिंग bathing, washing our vehicles, flushing the toilet, laundering, washing the dishes, watering the lawns, irrigating the crops. इनखां अलावा leaking faucets and taps यानी वहंदड़ नलका ऐं टूटियूं and leaving the water running यानी पाणी जे नलके खुलियल छॾण सां बि केतिरो ई पाणी वेस्ट थी वेंदो आहे। थोरो सोचियो त तव्हां पाणी खे वेस्ट थियण खां कीअं बचाए सघो था। Suggest some ways to save the water.